मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा साईं, अलम जे हेठां वेही करे औलाद लाइ दुआ घुरणु या ॿी का हाजत घुरणु कीअं आहे? सर, हे मुशरिकनि जो त कमु आहे न। अलम जे हेठां वेही करे औलादी तलब इन बेस सां अलाह जो कसम अहलुल बैत मां मेंबर ते वेठो आहियां। अहलुल बैत मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराने मां को हिकिड़ो फ़र्द मूंखे ॾेखारियो जंहिं हिकु नंबर ते अलम लॻायो हुजे घर में, ॿिए नंबर ते घर में अलम लॻाए करे वरी उन जे हेठां वेही करे उन खां औलाद घुरी हुजे। ॻाल्हि क्लियर, टू द पॉइंट। कोई आहे कंहिंखे हिमत आहे मूंखे ॾेखारी? हे कहिड़ो हे मुशरिकनि वारो तरीक़ो आहे? हे जहालत वारो तरीक़ो आहे। ज़करिया अलैहिस्सलाम पैगम्बर आहे, औलादी ज़रूरत आहे, कंहिं खां घुरनि था? अलम खां नथा घुरनि, अलाह खां घुरनि था। क़ुर में लिखियलु आहे। मुजीब रहमान जी पंहिंजी ॻाल्हि थोरी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जलील क़दर पैगम्बर, औलादी ज़रूरत आहे, कंहिं क़िस्म जो कोई अलम खां न घुरियऊं, अलाह जी तरफ़ मुतवज थिया, या अलाह मूंखे औलाद ॾे। त सर, औलाद अलाह ॾींदो आहे, अलम न आहे ॾींदो। अलम न आहे ॾींदो औलाद। अलम खां दुआ घुरणु हे शिरक वारो कमु आहे। औलाद घुरणु हे वॾो शिरक वारो मर्ज़ु आहे। औलाद पीर न आहे ॾींदो। घणा सिंध जे अंदरि अहिड़ा पीर जेके पाण बे औलाद थी करे मरी विया, जंहिंखे औलाद ई न हुई, ईअं ई हिन दुनिया खां निकिरी विया। त पंहिंजे ज़हन खे बनायो, हे ज़मानो पहिरियों जहालत हुई त हुई, कोई मीडिया जो ज़मानो न हो, को ॿुधाइण वारो को अहिड़ो मौलवी न हुयो। अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम इल्मु अची वियो काफ़ी। हिन ज़माने में बि जेकॾहिं अगरि कोई कंहिं बंदे जो अहिड़ो उन में मर्ज़ हुजे न, पोइ मां सम्झां थो तव्हां सां अलाह नाराज़ आहे। अलाह औलाद अलाह ॾींदो आहे, तव्हांजे मसाइल खे अलाह हल कंदो आहे। साईं, तव्हां अजीब ग़रीब ॻाल्हि था कयो। 2-3 ॾींहं अॻु में पहिरियों मां अलम जे हेठां दुआ घुरियुमि, दुआ क़बूल थी वई, औलाद बि मिली वई। मुलनि जी ॿोली बि ख़राबु, दिमाग़ु ख़राबु आहे। त मां चवां थो, जेकॾहिं अगरि तोखे इहो यकीन आहे न, एतिरो तोखे यकीन त अलम जे हेठां दुआ क़बूल थी वई, औलाद मिली वई, पोइ हिंदुनि जो अक़ीदो बि इहो ई आहे। हिंदू चवंदा भूतनि जा ॿाहूं ॿधी करे बीठासीं, औलाद मिली वई। ईसाई उहे चवंदा सलीब जा आॾो ॿाहूं ॿधी करे बीठासीं, औलाद मिली वई। यहूदी पहाड़ जा आॾो बीह करे ॿाहूं ॿधी ऐं चऊं औलाद खपे, औलाद मिली वई। पोइ मां चवां थो सभिनी दुआ त क़बूल थिए थी। हे सभु कुझु मामला करण वारी ज़ात अकेले अलाह जी आहे। नज़र तव्हांखे अलम ईंदो आहे, नज़र तव्हांखे क़बर ईंदी आहे, नज़र तव्हांखे सलीब ईंदो आहे, नज़र तव्हांखे पहाड़ ईंदो आहे। तमामु मामलात खे अलाह कंट्रोल कंदो आहे।